अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ संगत माया फौजिया जा सब खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म पारां इस्लामोफोबिया ख़िलाफ़ कैनेडा जे वज़ीर आज़म जे बयान जी आजियां इमरान ख़ान संदसि ट्वीट में चयो आहे इस्लामोफोबिया जे ख़ात्मे लाइ गॾियल तौर कोशिश खे तेज़ करणो पवंदो। जस्टिन टोरेडो पारां इस्लामोफोबिया जी मज़म्मत ते ॿधल बयान जी हू आजियां करे थो। इस्लामोफोबिया खां बचण लाइ कैनेडा पारां ख़ासि नुमाइंदो मुक़ररु करणु सुठी ॻाल्हि आहे। जस्टिन टोरेडो जो वक़्ताइतो क़दम संदसि मुतालिबे जी हिमायत आहे। पीपल्स पार्टी जे सरगोदा जे इलाक़े सियाल शरीफ में सियासी पावर शो जो मुज़ाहिरो कंदी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सियाल शरीफ में जलसे खे ख़िताब कंदो। पीपल्स पार्टी जा काफ़िला सियाल शरीफ पहुचण शुरू थी विया। यूसुफ रज़ा गिलानी, कमर ज़मान कायरा ऐं ॿिया बि जलसे खे ख़िताब कंदा। अदलिया खे आलमी रैंकिंग्स में पंहिंजी तेज़ीअ सां किरंदड़ साख जो जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त फ़रोग़ नसीब जो सवाल अहम आहे त जेकॾहिं जज पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि जी मिल्कियतनि जा ज़िम्मेवार न आहिनि पोइ सियासतदान ऐं कामोरनि जो एहतसाब कीअं मुमकिन आहे। अदलिया खे पंहिंजी किरंदड़ साख जो जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे। नओं चीफ जस्टिस जॾहिं कसम खणंदो त खेसि उन ललकार जो मुंहुं ॾिसणो पवंदो। मुल्क में कोरोना विघे वधीक 29 मरीज़ हयाती विञाए वेठा। एनसीओसी पारां वधीक 7,987 माण्हुनि में वायरस जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 12.46% रही। सिंध जो ट्रांसपोर्ट वारो वज़ीर अवेस कादिर शाह ऐं सेनेटर मुशाहिद हुसैन जो पूरो ख़ानदान कोरोना सबब मुतासिर थियण जी तस्दीक। विमेन क्रिकेट टीम जी लीग स्पिनर गुलाम फातिमा जी कोरोना टेस्ट रिपोर्ट हाकारी अची वई। कोरोना फैलाव सबब बहावलपुर इस्लामिया यूनिवर्सिटी 4 फरवरी ताईं बंद। लाड़काने जी आसफा डेंटल कॉलेज खे बि 34 माण्हुनि जो कोरोना टेस्ट हाकारी अचण बाद 2 हफ़्तनि लाइ बंदि कयो वियो। वालर कश्मीर में काबिज़ भारतीय फ़ौज जी रियासती दहशतगर्दी जारी। वधीक 5 नौजवान शहीद। काबिज़ फ़ौज पुलवामा जे इलाक़े नायर में चैन ऐं बडगाम जे इलाक़े चरार शरीफ में हिकु कश्मीरी नौजवान खे शहीद करे छॾियो। इलाक़नि जा रस्ता बंदि। मोबाइल इंटरनेट सर्विस बि मुअतल कई वई। जस्टिस उमर बंदियाल जी चीफ जस्टिस थियण में 2 ॾींहं बाक़ी रहिजी विया। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अहमद 1 फरवरी ते रिटायर थी वेंदो। जस्टिस अता बंदियाल 2 फरवरी ते नए चीफ जस्टिस तौर उहिदो संभालींदो। 16 सेप्टेम्बर 2023 ते रिटायर थी वेंदो। जस्टिस फाइज़ ईसा 17 सेप्टेम्बर 2023 ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तौर उहिदो संभालींदो ऐं 25 नवंबर 2024 ते रिटायर थींदो। वज़ीर आज़म पारां रावी प्रोजेक्ट दौरे ते ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर जी तनक़ीद। पंहिंजे ट्वीट में ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर चयो आहे त खेसि शर्म महसूस थी रहियो आहे। अमीरनि लाइ रियल एस्टेट स्कीमूं बनियूं तबाह करे रहियूं आहिनि। नदियुनि जे वहिकिरे खे रोके रहियूं आहिनि। वज़ीर आज़म ज़ाती तौर ते उन्हनि जी तौसीक़ करे रहियो आहे। वाक़ई का बि उमेद नाहे। बदीन भरसां ट्रैक्टर ऐं कार में टक्कर। 3 ॼणा फोत। मिठी खां कराची वेंदड़ कार सां गोलाठी रोड ते हादिसो पेश आयो। 65 वरियनि जो ओमर, 12 वरियनि जो कार्तिक ऐं 10 वरियनि जी उर्मा मौक़े ते ई दम ॾेई छॾियो। हादसे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस पहुची फोतनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।
नालो भरिसां चईं ॿारनि जी माउ गोलियूं हणी औरत क़तल। ॻोठ खैरपुर जोसो में जवाबदारनि बंदूक जा फायर करे जीजा मेकड़ खे क़तल करे छॾियो। औरत जे भाउ जो चवणु आहे त ॿिनि जवाबदारनि संदन घर में दाख़िल थी बिना सबब जे संदसि भेण खे क़तल कयो आहे। पुलिस पहुची औरत जो मर्द तहवील में वठी इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। बर्तानिया जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में तूफ़ान तबाही मचाए छॾी। 80 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं हलण लॻियूं। ज़िंदगी जो क़ानून वहिंवार मुतासिर केतिरनि इलाक़नि में मेट्रो सर्विस आरज़ी तौर बंदि। 62,000 खां वधीक घर बिजलीअ खां महरूम। पुलिस माण्हुनि खे गैर ज़रूरी सफ़र न करण जी हिदायत करे छॾी। PSL जूं 2 मैचूं अॼु खेॾियूं वेंदियूं। पिशावर ज़ल्मी जो मुक़ाबलो इस्लामाबाद यूनाइटेड सां मंझंदि 2:30 वॻे ऐं ॿी मैच में कराची किंग्स ऐं लाहौर कलंदर्स शाम 7:30 वॻे आम्हूं साम्हूं ईंदा।